मुल्क में जेको आहे उहो उनजी डेथ बॉडी पई आहे, उहो उते जेको आहे तो हिकिड़ो कज़ा इलाही सां फोत थी वियो आहे, पर उनजी डेथ बॉडी जेको आहे सो उहा जेका इराक में पई आहे ऐं उहा जेको आहे हिन वक़्त ताईं वारसनि खे नथी मिली सघे। साईं तव्हां माना ॿुधायो त भला हितां जेको सियासी माण्हू इहो इन करे मसइलो थियो आहे। अॼु पंजो ॾींहुं आहे तॾहिं ते असां मानी खाधी आहे नशा। इहे साफ़ी अचनि था वीचारा मोटी था वञनि, हज़ारे हुनजा दोस्त था अचनि उहे मोटी था वञनि। अॼु हे भाऊ साफ़ ई आयो आहे, इहो बि पुछे थो भाऊ छा थियो। मां साईंअ जो वॾो माना 30-40 साल माना हिन साफ़त में गुज़ारे छॾे, पर अॼु बाबा साईं जो मूंखे एॾो अहसासु थो थिए त माना साफ़त कहिड़े कम जी, छा ॾिनो साफ़त असांखे। वो सफ़ीर छा थो करे, सफ़ीर खे माना जेका आहे उते पगार पाकिस्तान थो ॾिए, को इराक त कोन थो ॾिए, त उते पाकिस्तान जे रहे उनखे पगार थो ॾिए ऐं असांजे टैक्सिस मां उनखे पगार थी मिले, त उनखे छाजे लाइ थी मिले, उनखे इन जे लाइ थी मिले त असांजे पाकिस्तान ई उते को माण्हू अचनि था उन्हनि जी मालिकी करे, त उहो बाक़ी उन सफ़ीर जो कमु कहिड़ो आहे, उनजी ज़रूरत कहिड़ी आहे, कमु कहिड़े जे जो आहे असांजे जो उते असांजी कहिड़ी सफ़ारतकारी थो करे। दोस्तो मदे जी प्रेस क्लब जो सदर बि हो जेको ज़ियारतुनि जे सिलसिले में ईरान ऐं इराक वियल हुयो ऐं उते उनजी डेथ थी वई आहे। अॼु 5 ॾींहं आहे तक़रीबन हिते उनजे घर में ईअं सम्झो तॾो विछायल आहे, पर डेथ बॉडी जेका आहे हिन वक़्त ताईं उहा उते गवर्नमेंट यानी कि इराक़ी सरकार जी कस्टडीअ में आहे, जेका अञा ताईं वारसनि खे मिली न आहे सघी। यानी कि मरहूम सां उनजी घरवारी बि उते साण आहे। वधीक जो त तफ़सील वठूं था उन्हनि जे वारसीन खां, त भाऊ तव्हां जेको आहे तो इहो ॿुधायो महिरबानी करे त अॼु 5 ॾींहं आहे ऐं मुसलसल माना जेको आहे उहो डेथ बॉडी हिन वक़्त ताईं वारसनि खे मिली न आहे सघी। उहो इन करे जेको आहे सालार आहे उन जी कोताही आहे, ऐं उतां वरी जेका सरकार आहे बगदाद जी उहा हिमत नथी करे। इन करे पहिरें ॾींहुं डॉक्टरनि चयो त असांखे लेटर सही करे आणण जो सिफारकाने ॾिनो, हुन विया ऐं सिफारकाने सही कराए जंहिंमहिल वापसि आया हुन रद्द कयो। उतां जे डॉक्टर रद्द कयो, चई हीअ असांखे न खपे, असां तव्हांखे ॾियूं आहे लेटर ठाहे उन ते कराए अचो। जंहिंजे करे उतां जी इंतिज़ामिया जेका आहे उन्हनि जी लापरवाही आहे। उन्हनि जी पहिरियों जो ॾियनि आहे पंहिंजे हिसाब सां लेटर करे उन्हनि मिले आहे, उन खां हिकिड़े ॾऊं वरी ॿियो वज़ारत सिहत ॾऊं, वज़ारे ख़ारिज ॾऊं, हाणे वञी रहियो आहे डॉक्टर भई 5 ॾींहं आहे सहकार घटि थी करे उतां जी इंतिज़ामिया। उन खां पोइ जेको अॻुवान आहे सालार आहे उहो पंहिंजे पैसनि बचाइण लाइ इहो क़दम खयो आहे, डर कई आहे। असांजो मुतालबो इहो आहे सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान खां इन में सहकार कयो वञे। भाऊ तव्हां हिन वक़्त ताईं जेको सालार आहे उते उहो तव्हां मुसलसल राब्ते में आहे ऐं उहे मूंखे 4 ॾींहं खां वठी इहा ई अपडेट थी मिले त अॼु मसइलो हल थी वेंदो, अॼु मसइलो हल थी वेंदो, कलाक जे अंदरि मसइलो हल थी वेंदो। त उहो आख़िर माना मसइलो हल न थियो, सालार बि त ॿाहिरियों थियो, उहो पाकिस्तानी आहे सालार, त उहो वीचारो बि त उते मजबूर हूंदो न। पाकिस्तान एम्बेसी असल में माना जेका आहे कमु उनजो ई आहे, असल में उते जेको रोल वञी बचे थो पाकिस्तान एम्बेसी जो थो वञे, त उहो सफ़ीर छा थो करे, सफ़ीर खे माना जेका आहे उते पगार पाकिस्तान थो ॾिए, को इराक त कोन थो ॾिए, त उते पाकिस्तान जे रहे उनखे पगार थो ॾिए ऐं असांजे टैक्सिस मां उनखे पगार थी मिले, त उनखे छाजे लाइ थी मिले, उनखे इन जे लाइ थी मिले त असांजे पाकिस्तान ई उते को माण्हू अचनि था उन्हनि जी मालिकी करे, को पाकिस्तान जे हवाले सां का मूवमेंट थिए थी उनजी मालिकी करे। जेकॾहिं असांजो हिकिड़ो सहाफ़ी आहे, असांजो हिकिड़ो हितां जो सरकर्दा माण्हू आहे, उहो 5 ॾींहं आहे उनजी डेथ बॉडी उते पई आहे, माना उन्हनि जे सरकार जे तहवील में आहे, उन्हनि जा वारस जेके आहिनि उन्हनि सां गॾु मौजूदु आहिनि, उनखे डेथ बॉडी नथी मिली सघे, त उहो बाक़ी उन सफ़ीर जो कमु कहिड़ो आहे, उनजी ज़रूरत कहिड़ी आहे, कमु कहिड़े जे जो आहे असांजे जो उते असांजी कहिड़ी सफ़ारतकारी थो करे। उहे का शइ न कनि सरकार, न हितां पाकिस्तान जा कनि न बगदाद जा कनि। इहो ॿुधायो महिरबानी करे त छा माना मसइलो आहे, छा पियो करे सफ़ीर सर लापरवाही आहे हुनजी ॾाढी, पर उहो बि कुझु करे अथो। बसि असां सां ॻाल्हाए थो त कॾहिं चए थो हीअ साइन आहे, कॾहिं चए थो हीअ साइन आहे, असांखे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां हिते ई वेठा आहियूं, अगरि असांजी एतिरी ताक़त हुजे त असां होसिताणी वञूं, असां नथा वञी सघूं, असां वटि एतिरी वसियत न आहे। जंहिं वेंदासीं बि त असांखे 10 ॾींहं लॻी वेंदा, की अहिड़ा हेलीकॉप्टर न आहिनि असां वटि, जा अहिड़ा के हुकूमत असांखे हेलीकॉप्टर न ॾिना आहिनि, के जहाज़ न ॾिना आहिनि, जो एॾा साफ़ ई ॾिसो था। सॼी उमिरि मुंहिंजे पीउ मुंहिंजे बाबा साईं सॼी उमिरि गोलियुनि में बि माना फोटेज कई वञी, हे कचे में कलोड़ा जुणे जा बिरादरी जा जहिड़ा थिया, बाबा हेॾे छो थो वञे, चए मां साफ़ ई आहियां, मां सॼी उमिरि साफ़त कई आहे, पर अॼु मुंहिंजे बाबा जो
केर बि न आहे उते उते माना अकेलो आहे मुंहिंजो बाबा। 2 हितां जा माण्हू आहिनि ऐं हिकिड़ो सालार आहे उते, उहे वेठा आहिनि, ॿाहिरां वेठा आहिनि। MBS वारा, इहे जेका वॾी हिकिड़ो इदारो आहे उतां जो, उहो थो चए हीअ साइन कराइजो, हीअ साइन कराइजो। अॼु 5 ॾींहं आहे मुंहिंजे बाबा जी उते डेड बॉडी पई आहे, पर को बि हुकूमत तावन न कयो आहे असां सां। आगा सिराज खान दुरानी हिते ईंदो आहे, कंहिं बि मोड़ ते ईंदो आहे, मुंहिंजो पीउ मानी खाईंदो आहे, उन अध मानीअ मां उथी वेंदो आहे त मूंखे अॼु आगा सिराज ते वञिणो आहे। बाबा साईं अध मानीअ मां छो था उथो? चई आगा सिराज आयो आहे मधेजीअ में, मूंखे हुन ते वञिणो आहे। उहा गाॾी काए स्टार्ट करे वञी आगा सिराज वटि पहुचंदो आहे। ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो हुजे, नजब ख़ान हुजे, केर बि हुजे, बाबा वञी उते पहुचंदो आहे। अॼु हुकुमरान जो केर बि ईंदो आहे, बाबा उते वञी पहुचंदो आहे। अॼु 5 ॾींहं आहे बाबा उते आहे। इहा साइन आहे, हिकिड़ी वज़ीर ख़ाजा जी रहियल आहे, कंहिं डॉक्टर जी रहियल आहे। असांखे का बि शइ सम्झ में नथी अचे। सुभाणे चवंदा आचर आहे, उन महिल थींदी, आचर ते थींदी। अॼु 5 ॾींहं आहे, जुमो छंछरु मोकल आहे, वज़ीर वेहनि कोन था। इहा साइन आहे, असांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अॼु 5 ॾींहं आहे, तॾहिं ते असां न मानी खाधी आहे न छा। इहे साफ़ ई अचनि था, वीचारा मोटी था वञनि। हज़ारे हुनजा दोस्त था अचनि, उहे मोटी था वञनि। अॼु हे भाऊ साफ़ ई आयो आहे, इहो बि पुछे थो भाऊ छा थियो? भाऊ असां इहो ई ॿुधाए था सघूं त असां सां हीउ मसइलो आहे, पर मसइलो असांजो हल थिए ई नथो। असां छा कयूं, कंहिंखे छा कयूं? डेड बॉडी मुंहिंजे बाबा जी सर्दखाने में पई आहे। असां रोइण खां सवाइ ॿियो कुझु करे ई नथा सघूं। कोई असांजो साथी ई न आहे। असां छा कयूं? असां हिन महिल ताईं माना हुकुमराननि खे इहो त असांखे करणु खपे न त साफ़ ई हिकु लावारस पियो आहे उते, त माना कुझु त क़दम खणे। बाबा साईंअ जो वॾो माना 30-40 साल माना हिन सहाफ़त में गुज़ारे छॾे, पर अॼु बाबा साईं जो मूंखे एॾो अहसासु थो थिए त माना सहाफ़त कहिड़े कम जी, छा ॾिनो सहाफ़त असांखे। बाबा साईं पंहिंजे पैसनि जे ख़र्च जे अंदरि माना फुटेज कंदो वञी काथे बि। तव्हां ॾिसो हिन महिल बि बाबा जी तव्हां IG ॾिसो, फेसबुक ॾिसो त वॾनि वॾनि माण्हुनि सां बाबा जी माना हल आहे, पर अॼु बाबा ॾे कोई बि माना न आयो आहे। छाजे करे? शो जो माना साफ़ ई ईअं बसि मरंदा, लावारिस थींदा रहंदा, कुझु न आहे, कंहिं बि क़दम न खयो आहे। शो छाजे करे? न त 1 घंटे जे अंदरि माना जंहिं अगरि हुकूमत चाहे त असां वटि पहुची सघे थो असांजो बाबा साईं। तो इंतिहाई माना केॾी न ॾुख वारी कैफ़ियत आहे ऐं इंतिहाई दर्द वारी ऐं अफ़सोस वारी जेका कैफ़ियत आहे त हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी का वारसी असांजो कुझु वर्षो पहिरियां जेको कोविड जॾहिं थियो हुयो पहिरियां त किरोना वारी कैफ़ियत में असांजो हिकिड़ो हितां जो सरकर्द साहब ई इमदाद भाऊ ककराणी मरहूम उहो बि ईअं बेयारो मददगार माना जेको आहे असां खां मोकिलाए वियो। उनजी जनाज़े निमाज़ तक माना जेको आहे त न करणु ॾिनी वई ऐं उनजी बि कंहिं मालिकी न कई। अॼु ही सहाफ़ी दोस्त जेको आहे असां खां परदेसी मुल्क में जेको आहे उहो उनजी डेथ बॉडी पई आहे, उहो उते जेको आहे तो हिकिड़ो क़ज़ा इलाही सां फ़ौत थी वियो आहे, पर उनजी डेथ बॉडी जेको आहे सो उहा जेका इराक में पई आहे ऐं उहा जेको आहे हिन वक़्त ताईं वारसनि खे नथी मिली सघे। साईं तव्हां माना ॿुधायो त भला हितां जेको सियासी माण्हू इहो इन करे मसइलो थियो आहे, सॼो चकर हालार जो आहे। हालार हितां माण्हू वठी थो वञे, सॼो उते जेको बगदाद में आहे न उहो ॾिसो न भाऊ सालार त उहो बि वीचारो त ॿाहिरें मुल्क में आहे न, ॿाहिरें मुल्क में आहे। हितां जा जेके सियासी माण्हू आहिनि उहे भला हिन वक़्त में तव्हां वटि आया आहिनि माना लड़ी हेतिरो अरसो थी वियो आहे उनजी फ़ौतगीअ खे वफ़ात जो ॿुधी करे माण्हू तॾहिं ते ईंदा आहिनि त उहे जेकॾहिं उहे हिन वक़्त ताईं पहुता आहिनि तव्हां हितां जेके MNA ऐं MPA आहिनि, चेयरमैन आहिनि, उहो को बि लड़ी न आयो आहे ऐं न को एक्शन वरितो अथऊं। असां इहो अर्ज़ु कंदासीं हुकूमत पाकिस्तान खां असां इहो मसइलो हल कयूं वञे। चूंडियल नुमाइंदा हिन महिल तॾहिं लड़ी न आया आहिनि, छा थियो आहे छा न थियो आहे। इहो भाऊ ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेको आहे उहो शहर जो जेतोणीकि हिन वक़्तु वॾो बि आहे, ज़िले शिकारपुर जो चेयरमैन बि आहे। हिन वक़्तु माना जेको आहे जंहिंखे चऊं असां इंतिज़ामी मशीनरीअ में हिन वक़्तु शरीक आहे ऐं हिन शहर जो वॾो बि आहे। उनखां अलावा जेको आहे उहो जॾहिं बि काथे का फ़ौतगी थींदी आहे परे परे ताईं बि पहुचंदो आहे। पंहिंजे शहर में हिकिड़ो साहब ई फ़ौत थियो आहे, हिते तव्हां खां को हाल वालियूं न वरितो। हिन महिल कंहिं राब्तो ई न कयो आहे, तॾहिं अचणु ठहियो पर राब्तो ई न कयो आहे, न कंहिं पुछियो आहे अची। साईं असां चऊं था त असांजो रिपोर्टर सूर्य मिराणी उन जी तदफ़ी न थी वञे। ऐं जेके महर साहिबान आहिनि, कोट दुरानी वारा आहिनि, कमारिया साहिब आहिनि, सॼो ॾींहुं गाॾियूं वरितंदा आहिनि, डुकाईंदा डोड़ाईंदा, त उन्हनि खे हिन वक़्त ताईं तव्हां सां को राब्ते करण जी फ़ुर्सत न आहे मिली।
दुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे 24 कलाक जेको माण्हू गॾु हुयो अॼु हुनजो अॼु इंतकाल थी वियो आहे त हुन सां को सलाम ॾियण बि न आयो आहे। मिसाल त जिन माण्हुनि सां एॾी न्याज़ निवड़त ख़िदमत कई हे टाइम थी वियो हिन महिल ताईं को उन्हनि मूं को लड़ी न आयो आहे न वरी को पुछण आया। मिसाल कॾहिं बि ईअं न हाणे अॼु काऊं ॾींहुं आहे अॼु पंजो ॾींहुं आहे 6 राति अचण वारी आहे हिसाब त लॻायो न साईं। एॾो मोज़िद माण्हू असांखे दुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं तदकीन त न थियो आहे जेको आहे सो महिरबानी करे इन कम सां तमामु असली शौक़ सां इहो अमल कयो वञे ऐं थी सघे त बराए महिरबानी करे असांखे इहो तस्दीक थी वञे हुनजी। अच्छा भाऊ माना जेको हिन वक़्त ताईं छा माना के उते जा जेके उते सालार आहे या उन सां को राब्तो आहे त उहो छा था ॿुधाइनि? राब्तो इहो ई आहे, उन सां मुकमल राब्तो आहे। हो था चवनि असां हाणे सॼो कमु करायो हाणे बाक़ी जेको डॉक्टर आहे उन ई साइन रहियल आहे उहो जीअं ई साइन कंदो असांखे डेथ सर्टिफिकेट करे ॾींदो ऐं असांजे डेड बॉडी हवाले कंदो। हा न त उहा सही माना जेको आहे तो आख़िर हाणे चए थो त सुभाणे माना आचर आहे ऐं आचर ते माना जेको आहे तो ऑफिसूं खुलंदियूं जुमो ऐं छंछरु मोकल हूंदी आहे उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जंहिं सिफ़ारखाने खां कागज़ ठही आया हे पोइ आहे त डॉक्टर उन महिल कोन हो वरी विच में जुमो अची वियो छंछरु अची वियो मोकल थी वियो इहो कमु थींदो वरी आचर सुबुह 9:30 बजे। अच्छा हिन वक़्तु हुन तां जेका वाइफ बि साण आहे ऐं ॿार बि अथसि? न ॿार कोन आहिनि सिर्फ़ु वाइफ अथसि हिकु सौटु अथसि हिकु हालार अथसि हिकु उतां जो मौलाना अथसि। अच्छा उहो जेको सौटु आहे उहो तव्हांखे छा थो हाल वाले त उतां जी एम्बेसी आहे या उतां जो जेको आहे कुझु उहे मदद कयो छो त एम्बेसी असांजी वारिस आहे उते न उतां जो अवाम असांजो वारिस न आहे उतां जी गवर्नमेंट असांजी वारिस न आहे एम्बेसी असांजी वारिस आहे उते उहा छा पई करे उहा कोऑपरेट करे पई न पई करे? एम्बेसी नथी करे का बि नथी करे। हा एम्बेसी जो सॼो मसइलो आहे हूअं न त कमु ई इहो आहे तव्हां वटि असांजो माण्हू अचे थो डेथ थी वई आहे उहो मसइलो तव्हांजो आहे सिहत वारी वज़ारत खां सही करे ॾियो दाख़िला खां कराए ॾियो उन खां पोइ डॉक्टर खे बि तव्हांखे चवणो आहे डेड बॉडी तॾहिं मिलंदी असांखे। बात करे विया उहो हुते उहो माना सदखाने में पियल आहे 5-6 ॾींहं आहे उहो असांखे आसरा ॾींदा था अचनि उहे माना सही माना में असांखे नथा ॿुधाइनि। हाणे ॿियो ॾींहुं असांखे उन्हनि चयो त असां आचर ते ॾींदासीं आचर ते डॉक्टर जी सिग्नेचर रहियल आहे उहा इनशाला सुभाणे थींदी अलाह कंदो थी वेंदो कमु। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पंहिंजी डेड बॉडी ॾिनी वञे ऐं तदफ़ीन थी वञे ख़ैर सां। हितां जो को बि नुमाइंदो MP MNA कोई बि न आयो आहे न कंहिं अची असां सां राब्तो कयो आहे। 27 साल मुंहिंजे बाबा साईं उन्हनि जी ख़िदमत कई आहे साफ़त में उन्हनि जी ख़िदमत कई तंहिं कोई बि लड़ी न आयो आहे असांजी इहा। नाज़रीन जेको आहे त हीअ जेको मदई जी शहर छा माना जेको आहे हिन सहाफ़ीअ जो ॾोह इहो आहे त उनजो तालुक़ु मदई जी शहर सां आहे छा हिन जो ॾोह इहो आहे सिर्फ़ु त हुनजो कराची ऐं इस्लामाबाद सां माना वास्ते न आहे छा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾनि शहरनि जे सहाफ़ियुनि खे इहे राइट्स आहिनि त उन्हनि खे जी मालिकी कई वञे? हीअ रियासत जेको आहे उहो सभिनी जी माउ आहे ऐं पाकिस्तान जेका गवर्नमेंट आहे उहो पूरी पब्लिक जेको आहे उहो सभु बराबरि जो हक़ु रखे थी त उनजी जेका आहे वारसी ऐं मालिकी कई वञे। मुल्क में परदेस में वाहिद एम्बेसी जेको आहे उहा ई जेका पंहिंजे आले वतन वासियुनि जी मालिकी ऐं वारसी करण जे लाइ हूंदी आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे मूंखे सम्झ में नथो अचे त इराक़ में कहिड़े क़िस्म जो माण्हू जेको आहे उहो सफ़ीर मुक़ररु कयो वियो आहे जेको पंहिंजे वतन वासियुनि ऐं पंहिंजे माना मुल्क वासियुनि जी कंहिं क़िस्म जी का माना हेल्प नथो करे। ऐं मूंखे इहा बि रिपोर्ट मिली आहे त उते जेके ॿिया असांजा पाकिस्तानी जेके आहिनि हुया उन्हनि खे होटल मां टाइम पूरो थियण खां पोइ उहे जेका असांजो जेको फ़ौत थी वियो दोस्त उनजे इंतज़ार में वेठल हुया त जीअं डेथ बॉडी मिले त तव्हां गॾु हितां रवाना थियूं त उनखां अॻु जो उन्हनि खे डेथ बॉडी मिले उन्हनि जो टाइम पीरियड पूरो थी वियो त उन्हनि खे होटल वारनि उन्हनि जो सामान ॿाहिरि उछले छॾियो आहे उहे घिटियुनि में माना बीठा उहे रुलंदा पिया वतन पर उन्हनि जो को बि को मालिकी करण वारो हुते कोन्हे को। त मूंखे त सम्झ में ई नथी अचे त हीअ पाकिस्तानी सरकार हीअ असां आर्मी चीफ खे बि अपील कंदासीं त अहिड़े क़िस्म जा सफ़ीर ख़ुदा माना ॿियनि मुल्कनि में मुक़ररु न कयो जेके असांजे मुल्क जे बदनामी जो बाहिस बणजनि ऐं असांजे वतन वासी उन्हनि जेको आहे ॿाहिरियां मुल्कनि में बेहारो मददगार दरपदर हुजनि ऐं उन्हनि जूं डेथ बॉडियूं जेके हुते ख़ुदा न ख़ासि उहे फ़ौत थी वञनि त उहे ईअं बेहारो मददगार उन्हनि जो कई ॾींहं माना सर्द खाने में उन्हनि जूं डेथ बॉडियूं पई हुजनि ऐं उन्हनि जी को मालिकी करण वारो न हुजे।